शमीर केड़ी गाला जो मुंह सुजाई बैठो आई जवाब छो तो दी गाल कर की आयो आई मुंह वट चाचा साईं तव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो को बि कोन्हे छा जेकॾहिं बाबा साईं ज़िंदा हुजे हा त तव्हां मूंखे संग कोन ॾियो आहे शमीर गाल ॿुध इन मौज़ू ते पहिरीं बि असां घणो ॻाल्हाए चुका आहियूं वधीक मां इन मौज़ू ते ॻाल्हाइण पसंदि नथो कयां चाचा साईं मूंखे ॿुधायो त मां केॾांहुं वञा कंहिंखे था ॼाणा मुंहिंजी केरु ॿुधंदो वरी साॻी ॻाल्हि वरी उहा ई रिपीटिशन हाँ ॿी ॻाल्हि त शमीर मुंहिंजी न्याणी तो सां शादी करण में राज़ी न आहे त पोइ मां जबरदस्ती उनजी तो सां शादी करायां उनजी जिंदगी तबाह कयां हाँ इहा शादी कॾहिं बि कामयाब न वेंदी जंहिंमें ॿ धुरियूं राज़ी न हुजनि अॻे त ईअं कॾहिं बि न थियो आहे त जिते छोकिरी चाहे उते ई उनजी शादी थिए चाचा साईं औलाद जा फैसला मुंहिंजा वालदेन कंदा आहिनि औलाद नाहे कंदी समझव कोन समझव चाचा साईं बहरहाल इहा ॻाल्हि नामुमकिन आहे मां पंहिंजी न्याणी जी शादी ज़ोर ज़बरदस्ती सां तोसां नथो करणु चाहियां खबरदार जो आईंदा इहा ॻाल्हि कढी अथई त पोइ ठीकु आहे चाचा साईं जंहिंमें तव्हांजी ख़ुशी जेकॾहिं रोशनी सां मुंहिंजी शादी न थी त मां अॻ में बि चयो आहे त तव्हांखे मुंहिंजो लाश मिलंदो ठीकु आहे चाचा साईं ठीकु आहे अदी बसरा तोखे या का खबर आहे या छोकरी वई काने नको अदा माखे तो लगे थो पियो त निपट ईदा गरक हाँ अदी मुखे खबर पजी वई थई दिया मीरा किथे आ मुखे पक्क खबर आ पक्क हां हो त वाह वाह बुधाए भला किथे आ मीरा ये अदी कोन बुधाईंदो साए पंज ॾहड़ियूं ॾे पंज जीअं नई दस्ती मां नोटन खे हणंदा आहिनि इएं मूंखे ॾेखार त पोइ सची कयां जॾहिं सरदार साईं मूंखे इनाम ॾींदो उन्हे महिल मां तोखे पूरो 100 रुपयो ॾींदसि 10 ॾहड़ियूं 10 भेण हाणे ॻाल्हि ॿुध पहिरियां मुंहिंजो हाणे कलामड़ो ॿुध छॾी त मारे अदा तो वारे राग खां बंदूक फली पर हाणे ॿुधाए पोइ हाणे कलामड़ो थी वञे अॼु ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात पटियो पियो आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात पटियो पियो आहे अॼु टियों ॾींहुं थियो वा मुंहिंजो खीसो ख़ाली लॻो पियो आहे अॼु चौथो ॾींहुं थियो वा बस हाणे बस बंदि कर इहो वात ॿुध में तुंहिंजो कलाम हाणे मूंखे ॿुधाए ख़ुदा जे वास्ते मूंखे ॿुधाए त मीरा काथे आहे अदी मूंखे ख़बर कान्हे मूंखे शमीर ॿुधायो आहे त पीर मुजन वटि आहे न को शमीर जे चवण ते सरदार लॻंदो ॻोट ई नथी लॻे पई अजायो रुगो तुंहिंजो कलाम ॿुधी मां पंहिंजो मथो कपाए मूंखे क़िस्मत मार खराई बाबाड़े घोड़ाड़े अलाड़े बेगा तोखे तुंहिंजे लछणनि पादर खारायनि अॼु इन क़िस्मत ते ॾोह न ॾे गवैयनि जे अक में अची फाथी आया हिकिड़े जो राग ॿुध में वरी ॿियो थो पियो कलाम ॻाईंदो आहे हाणे छॾे ने किसे खे मूंखे इहो हवालो ॾे त तोखे मीरा मिली या न बसरा मीरा त कोन मिली बाक़ी अपाड़े ॾाढी मार मिली आहे वॾी बेइज्जती थी आहे बसरा हेड़े ये कूड़ा न ॻाल्हाए बेइज्जती थींदी आहे इज़त वारनि जी बाक़ी इहा ॻाल्हि आहे त मोचड़ा तूं दिलि ते खाधा हूंदा बेबी पराओ राज हुयो तॾहिं मार खाधी अथमि जेकॾहिं मां विड़ी पवां न त अजायो खून ख़राबा थी वञनि हा वॾा हाणे ॿई ॼणियूं जल्दी कयो अपाड़े मूंखे मानी खारायो बुख ॾाढी लॻी आहे
हिकिड़ो त मीरा कान थी मिले, सॼे ॻोठ में हुल लॻो पियो आहे। मथां वरी हिनखे पेट जी पूॼा घुर्जे, मथे तो तरीअ ते ढिढ कयूं। तुंहिंजे लाइ मां सभु कुझु तयार करे रखिया, सना चौपुक पिसाए रखिया अथमि। अहिड़ा थी पुठाड़नि ते वसाए जो बुख मरी वेंदई। उथां उथां, हेॾे पीओ पीओ, हेॾे ने भागा करे चांहि जा सताई पेट तरीअ ते अथसि, वते थो पियो टुकर जाती। हर मनु हितड़े घायल दिलावर भी गोले गोले हलियो वियो। हाणे दिलावर खे भी पक थी वई हूंदी त मां हिते न आहियां। पाए ॾिसे को दिल सां झाती, पाए ॾिसे हाणे शायद दिलावर मूंखे हिते ॻोल्हण न अचे। कंडन जिया से जहयाती, कंडन जिया इन करे हाणे मूंखे मुड़सी करणी पवंदी। हाँ वट चुकी। शमीर खान, तू वरी हिते हिते छो आयो आहीं? छो न अचां मां हिते? ही मुंहिंजे चाचे जो घर आहे ऐं मुंहिंजी दिलि जॾहिं बि चाहींदी त ही शमीर खान हलियो ईंदो। सम्झई कोन सम्झई सोटे सम्झी वेंदी। ठीक आहे, भली अच, पर मूं सां न ॻाल्हाई जां। मूंखे पहिरियां ई मथे में ॾाढो सूर आहे। रोशनी, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। अॼु मां हिते सिर्फ़ तुंहिंजे करे आयो आहियां। मूंखे कुझु मिंट ॾे, मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे। ठीक आहे, जेको कुझु चवणो अथई न जल्दी सां चई वठ, वरी ॿीहर मुंहिंजे मथे में सूर विझण न अचिजां। रोशनी, चाचा साईं त चवे थो त उनखे असांजी शादी ते को बि एतिराज़ न आहे। चाचा साईं खे तू साइड में रख, एतिराज़ मूंखे आहे। ऐं मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी वठ। तूं जेकॾहिं सोन बि थी पवंदे न, पोइ बि मां तोसां शादी कोन कंदसि। तंहिं करे मुंहिंजो पीछो छॾे ॾे। रोशनी, तूं ॻाल्हि खे सम्झे छो नथी? तूं मुंहिंजी ज़िंदगी आहे। तोखां सवाइ ही शमीर खान मरी वेंदो। तोखां सवाइ मां अधूरो आहियां। जेकॾहिं तूं मूंखे न मिलंदीअ न त यादि रखजांइ, मां ख़ुदकशी करे छॾींदुसि ऐं पोइ तूं पछताईंदीअ त केॾी वॾी ग़लती करे मूंखे ठुकराई। त पोइ वञी मर न, तुंहिंजे मरण ते मूंखे को बि अफ़सोस कोन थींदो। ठीकु आहे, जेकॾहिं तूं इन में ख़ुशि थी थिए त पोइ मां ईअं ई कंदुसि। छाचो लाउती खैर ताई रत छाचो थई? मीरा मुखे मथे में डंडो हणी भजी वई। छा मीरा भजी वई? खबर ना है अले केडा भजी वई। जेकॾहिं के घर में गिरी वई न तो कौन लभंदी? कबर ताई पीछो कंदासीं। बाबा ता वञोस, वनी पीछो कयोस। या इते किथे हुंदी? हो अञा घणो परे कान वई हूंदी, इते ही हूंदी। वञो हलो। अस्सलाम वालेकुम सरदार साईं। वालेकुम अस्सलाम। सरदार साईं सलामड़ो थियो, हाने भला कलामड़ो थी वञे। सरदार साईं कलामड़े खे छॾियो, हाणे का कम जी ॻाल्हि कयूं। कबूतर फ़कीर ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची। मूंखे लॻे थो त कमु करे आयो आहे। सरदार साईं कबूतर जो बूथ ही अहिड़ो आहे, बाक़ी कबूतर सही माण्हू न आहे।
सरदार साईं मीरा जी ख़बर पजी वई आहे कबूतर खे। कबूतर फ़क़ीर जल्दी ॿुधाए तो मुंहिंजे मीरा बचे खे किथे ॾिठो? ॿुधाए किथे ॾिठी मुंहिंजे बचे मीरा खे? सरदार साईं मीरा जी ख़ुशबू मुजद खान जी जेका हवेली आहे न मूंखे उते पई। मां ही करे ॾिसां पियो त ख़ुशबू पई अचे। मुजन जी हवेलीअ में? अच्छा इन जो मतलब त इहो कम इन मुजन कयो आहे। सरदार साईं इहो कम मुजन कयो आहे ऐं इहा ॻाल्हि मां शमीर खे बि ॿुधाई आहे। कबूतर फ़क़ीर मूंखे तूं इहो त ॿुधाए छा तूं पंहिंजे अखियुनि सां मुंहिंजे बचे मीरा खे ॾिठो? सरदार साईं मीरा खे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो न आहे। बाक़ी बाक़ी अरे बाक़ी छा? इन्हीअ शमीर जे चवण ते मां इन मुजन सां विढ़ंदुसि। सरदार साईं कबूतर सही माण्हू न आहे, मिड़ई ॿ टिनि रुपयनि जी लालच में विफलेगा पियो। अड़े रे तव्हां ॿई गौर सां ॿुधो। हलो हितां, डरो हितां, कयांव न पुछड़ो। हलो वक़्ता बर्बाद कयो मुंहिंजो। सरदार साईं रोज़गार जे मामले में मां कूड़ न हणंदो आहियां। बराबर मूं इहा शमीर खान खे मूं ॻाल्हि ॿुधाई, पर पोइ मूं इहा तस्दीक कई। कबूतर तो तस्दीक कीअं कई? और ईअं कई सरदार साईं। अॼु पूरो आहे इहो न, अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु टियों ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अदा कबूतर, ओ अदा कबूतर। हाँ आहे त माई जो आवाज। कबूतर भुलियो त नहीं? अदा मुंहिंजो आवाज ॿुधी थो? हाँ वरी हाँ वाकई माई जो आवाज आहे। आवाज बि ॾाढो मिठड़ो सुठड़ो अथसि ऐं मूंखां सुठो आहे ऐं मां त रुॻो ॼाणी पियो थो वञा। वञ मां हेॾी केॾ आहियां? अदा कबूतर ॾाढो ॾाढो आवाज मिठड़ो सुठड़ो आहे। वरी कन आहियां बोड़ो आई छा? छो न त मुंहिंजो आवाज ॿुधी? आहे त माई जो आवाज़ड़ो, पर मुंहिंजो छा वञे, कंहिंजो बि आवाज़ हुजे अलाए कंहिंजी माई आहे। मुंहिंजो कहिड़ो कमु हाणे न केरु बूट। ऐं कबूतर तूं हल, रख गोॾनि ते हथ कलामड़ो चो हल। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे। अदा कबूतर, ओ अदा कबूतर। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे। अदा कबूतर मुंहिंजो आवाज़ ॿुध। हाजी शरीफ मोह लटकाए वेठो, कहिड़ा खंड जा जहाज बुॾिया अथई। बंगुर खान अॼु मूंखे शिदत सां एहसास थी रहियो आहे त मूं जहिड़ो को बदनसीब माण्हू दुनिया में को वरी लभंदो। छो बेशुक्रा, कहिड़ी कमी आहे तो में? तोखे हिते कहिड़ी तकलीफ़ मूं वटि ॿुधा? बस बंगुर खान मूंखे हिते का बि तकलीफ़ न आहे। बंगुर तोखे त ख़बर आहे त मां पंहिंजे सॻे भाणजे बहादुर सां केतिरो विड़ियो, पर सदाईं क़िस्मत मुंहिंजो साथ कोन हो ऐं मां नाकाम वियुसि ऐं बहादुर खे कुझु बि कोन करे सघियुसि। हाजी शरीफ तो में त हाल ई न आहे त पोइ मां छा कयां? मां त तुंहिंजी पूरी पूरी मदद कई, पर तुंहिंजी लोलीअ में लूण ई न आहे त हुनखे मां छा थो करे सघां?
पर हाणे छा वेठो सोची ॿुधा? हाणे मूं इहो फ़ैसिलो कयो आहे बंगुल ख़ान, ऐं सोचियो अथमि त बहादुर बचे खां माफ़ी वठी ऐं पंहिंजा बचियल बाक़ी 180 एकड़ ज़मीन जा वञी संभालिया। हिन खे इहा ख़बर ई कान्हे हिन जी समूरी ज़मीन मूं साजिद खान जे नाले करे छॾी आहे। पर जॾहिं हिन ज़मीन जा कागज़ घुरिया पोइ त वॾो गंद थींदो। बस बंगुल ख़ान, तूं वरी कहिड़ी सोच में पइजी वियो आहीं? अरे हेॾे कहिड़ो मुंहुं खणी वेंदे बहादुर ॾे? तो हुन सां चङायूं कयूं किथे जो हुन जे अॻियां बीही चवंदे त मूं हीअं कयो आहे फलाण कयो आहे। ॿुधा कहिड़े बहाने तूं बहादुर खां माफ़ी वठंदी? ॿुधा मूंखे। पर केतिरा ॾींहं आख़िर तुंहिंजे मथां बार थी रहंदुसि। आख़िर मूंखे बि त पंहिंजो कुझु करिणो आहे। हिकु न हिकु ॾींहुं हितां तोखूं त मां वेंदुसि न, या सॼी उमिरि तुंहिंजे मथां लॾो लाइ वेठो हुजां, ईअं त सही न आहे। हाजी शरीफ़ यार तूं त मर्ज़ीअ जो मालिक आहीं, पर मां तोखे इहा सलाह ॾींदुसि त कुझु महीना अञा तूं मूं वटि रह, तकड़ न कर। बहादुर जी कावड़ घटि थी वञे पोइ ॾिसजांइ टेम कढी वञ बहादुर खां माफ़ी वठिजांइ। ठीकु आहे बंगुल, तूं सुठो दोस्त आहीं मुंहिंजो, तूं सलाह ॾीं थो त पोइ कोन थो वञा। पर यार मुंहिंजी ज़मीन रुली वई आहे, उनजो को तूं बंदोबस्तु कर। ठीकु आहे ठीकु आहे, अॼु खां पोइ वारी ज़मीन पुटु साजिद खान संभालींदो। मां हुनखे चवां थो। ईअं बि सही आहे। बशीर ॾे ख़बर मीरा जी का ख़बर पई? न रह मीरा अञा ताईं लापता। तू पुछा छा करा? संगत साथ खे बि चओ, थी सघे थो त मता को नालो निशान मिली वञे। रह मूं त ॾाढी जांच कई आहे पर ख़बर ई नथी पए। मूंखे त लॻे थो इहो कमु हाशिम जे कंहिं दुश्मन कयो आहे। पर उहो दुश्मन केरु आहे जंहिं हाशिम जे नंगनि में पक